अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नुअमिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति आमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युज़लिलहु फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु वला नज़ीर लहु वला मिस्ल लहु वला मिसाल लहु व नशहदु अन्न सय्यदना व सनदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अम्मा बादु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। फ़तबस्सम ज़ाहिकम मिन क़ौलिहा क़ाल रब्बि औज़िअनी अन अश्कुर निअमतक अल्लती अनअमत अलय्या व अला वालिदय्य व अन आमल सालिहन तर्ज़ा व अदखिलनी बिरहमतिक फ़ी इबादिक सालिहीन। सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम। तुझे ये धुन है रहूं सबसे बाला, हो जीनत निराली हो फैशन निराला। जिया करता है क्या यूं ही मरने वाला, जगह जी लगाने की दुनिया नहीं है। ये इबरत की जा है तमाशा नहीं है। तुझे बचपन ने बरसों खिलाया, जवानी ने आके मजनू बनाया। बुढ़ापे ने आके क्या क्या सताया, जगह जी लगाने की दुनिया नहीं है। ये इबरत की जा है तमाशा नहीं है। दरूद शरीफ बुलंद।
या रब्बी सल्लि व सल्लिम दाइमन अबदा अला हबीबिका खैरिल खल्क़ि कुल्लिहिम। अब दरूद शरीफ पढ़ण वारा थोड़ो वेझा थी अचो, सोड़ा सोड़ा थी वे पोयां दोस्तन खे भी गुज़ारिश आहे थोड़ो वधी अचो, उस खे छॾियो या बेवफा थवे ही वफ़ादार आहे न बेवफा या झट मिलंदी झट हली वेंदी। वेड़े सेड़े हेॾे थोड़ो वेझा थियो क़ुरान शरीफ जे, वेझा थी अचो, उथी अचो। बेतरतीबा न वेहो, तरतीब सां वेंदव अल्लाह जी रहमत तव्हां ते नाज़िल थींदी। दोस्तो, मां सूरत नमल मंझां 2 आयतन जी तिलावत जो शरफ़ हासिल कयो आहे। अल्लाह खां दुआ है तो रब साईं असां तव्हां सभिनी खे पंहिंजे पाक किताब जी सही समझ नसीब फरमाए। मुंहिंजो टाइम देर हो पर मूंखे वञिणो परे नवाबशाह, पोइ वयुमि त मां चयो मतां मोटी न सघां, इन करे दोस्तनि खे मुंहुं ॾेखारियूं वञे। पोइ इजाज़त वरितमि हिननि खां। अल्लाह असां तव्हांजी हाज़िरीअ खे क़बूल फरमाए। इन जाइ ते अल्लाह ताला हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जो ज़िक्र फरमायो। इन सूरत जो नालो आहे किवल। एक किवलीअ वारी सूरत आहे। तव्हां ख़बर आहे नंढड़े में नंढड़ी शइ जेका इंसान जो अखि ॾिसंदो आहे उहा किवली आहे। पोइ अख खां हेठि बि आहिनि शयूं जेके ख़ुर्दबीनीअ में नज़र ईंदियूं, पर नंढड़ी किवली आहे। हुन में अल्लाह ताला जो वॾो कमाल आहे, छो त हू रब आहे। छा? रब्बुल आलमीन आहे, माना जहाननि जो रब आहे, छड़ो इंसाननि जो न। मामूली ज़रात खां वठी करे काइनात जी वॾी वॾी मखलूक जो रब आहे। रब जी माना आहे जेको सभिनी खे ठाहे ऐं सभिनी खे रोज़ी रसाए। अब हुन सभ खे ठाहियो आहे ऐं सभ खे पंहिंजे पंहिंजे अंदाज़ जी रोज़ी रसाई। अल्लाह ताला तो फरमाए मुंहिंजी रुबूबियत ॾिसणी हुजे त केवल खे ॾिसो। तव्हां पाण खे मोतबर न सम्झो त असां वटि का बादशाही आहे, केवलियूं बि वॾी बादशाही आहे। उन्हनि वटि हिकिड़ी मलका आहे, उहा उन्हनि खे हलाईंदी चलाईंदी आहे। जाॾे वञे उहे सभु उन जे कढ हूंदा आहिनि, वॾियूं ॿिरूं ठाहींदियूं आहिनि, अंदरि सुराख। असांजे किताबनि में लिखियलु आहे उन्हनि सोराखनि जे अंदरि मुंहं में फ़ौज बीहारींदा आहिनि। किवलियूं माकोड़ा इहा हिकिड़ी जिन्स आहे। वो सनड़ी हो थोड़ो थुलो, पर ये ॻाल्हि साॻी आहे। इनखे अंग्रेज़ीअ में ईंट चवंदा आहिनि। इन ते वॾी वॾी तहक़ीक़ आई आहे। ये किवलियुनि खे जीअं तव्हां वटि मोबाइल आहे न, हुतां जी ख़बर हिते अचे। इन्हनि खे हीअं 2 मुछां मिलियल आहिनि, एंटीना आहिनि उन्हनि। हीअं फेराईंदियूं उन्हनि खे ख़बर पवंदी आहे फलाणी जाइ ते मिठी शइ पई आहे। पंहिंजनि खे सॾु बि करे वठंदियूं आहिनि इशारनि सां त हिते अचो अचो, हाणे हेॾे लधियो अथसि माल। अब अलाह साईं जो वॾो निज़ाम आहे, तमामु वॾो। इन्हनि जा नंढड़ा ॿार हूंदा आहिनि, उन्हनि जो प्ले ग्राउंड बि आहे, माना रांदि जा ग्राउंड ठहियल अथनि अंदरि इन ॿिर में। ऐं हेठों हेठों उन ॿिर में क़ब्रिस्तान आहे इन्हनि जो, उते पूरींदियूं आहिनि पंहिंजे मुअलनि खे छिके करे उते पूरे छॾनि। वरी इन्हनि जा स्टोर रूम माना खज़ान ठहियल आहिनि वॾा वॾा, जंहिंमें ही ॿिया जानवर पंहिंजो खाधो जमो न कंदा आहिनि, हे जमो करे रखंदी आहे खाधो। खाधो जमो थींदो आहे। जीअं तव्हां टीना भरे रखी छॾियो कणक जा, ईअं हे बि पंहिंजो माल जमो कंदे। ऐं वरी एॾी क़ीमती अंदाज़ में हिनखे अकुल आहे जो कणक जो दाणो साल में जमो न कंदी, उते उनखे ॿाध करे पोइ रखंदी, मतां फुटी न वञे, छो त धरतीअ में रहूं थियूं, पंहिंजो इहो ख़्यालु कंदियूं। ऐं जेकॾहिं धाणो आहे त उनखे वरी 4 हिसा कंदियूं, छो त धाणे जो अधु बि फुटंदो आहे। धाणे जो अधु फुटंदो आहे त उनखे वरी 4 हिसा करे छॾनि त मतां इहो फुटी न वञे।
इन्हनि में वॾो निज़ाम ऐं इहे तव्हां जीअं असां दुआऊं कयूं ईअं दुआ बि कंदियूं थियूं। हिकिड़ी हदीस में आहे त हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम खे माण्हुनि चयो त साईं बरसाति नथी पवे, असांजो मुल्क वठे ते आहे, बरसाति पवंदी त आबाद थींदो। ॾाढो ॾुकर पइजी वियो आहे, माण्हुनि खे अनाज कोन्हे, बरसाति 2-3 साल थिया आहिनि, नथी थिए। हज़रत चयो बा तव्हां वज़ू करे तड़ करे निकिरी अचो, हिकिड़े मैदान ते हली दुआ था घुरऊं। हज़रत बि गुस्ल करे तड़ करे ॿाहिरि जो निकितो त केवल खे ॾिसी मोटी पियो। माण्हुनि खे चयऊं बसि घर वञो, बरसाति अचण वारी थी। चयूं इहो कीअं साईं? चयो मां हाणे ॾिठी त हिकिड़ी केवली ऊंधी थी पई, ॼंघड़ा मथे कयूं, रब खे चए पई माण्हुनि जे गुनाहनि जे करे असांजी रोज़ी बंदि न कर, अलाह पाणी आण। चए मां ॾिठो त उनजी दुआ अर्शनि खां मथे वई, रब ॿुधाए पियो त मां एतिरी ज़रड़ी जी बि ॿुधंदो आहियां त तव्हांजी कीअं न ॿुधंदुसि। ॼट चवंदा आहिनि त साईं असांजी न ॿुधंदो, असां पीर जा सुवाली, पीर अलाह जो सुवाली। हा हुना शुफ़आउना, काफ़र बि ईअं चवंदा हा, हा हुना शुफ़आउना, हे असांजा सिफारशी हिन रब, असां गुनाहगारनि जी न ॿुधंदो। इन वाक़े मां नज़रे थो पियो त जेको रब एॾो रब आहे, एॾो महिरबान आहे, जो केवल जी ॿुधे थो त तूं गुनाहगार जी छो न ॿुधंदो? गुनाहनि जी नुक़सान तूं असांखे, अलाह खे त नुक़सान कोन्हे गुनाहनि जो। सभु गुनाहगार थींदा आहिनि, अलाह खे को नुक़सान आहे छा? हिकिड़ो सादो माण्हू अरबन जो काबतुल्लाह में हज़रत उमर जे दौर में दुआ पियो घुरे, अलाह साईं गुनाहनि जो नुक़सान त मुंहिंजो आहे न, तुंहिंजो त कुझु बि न वियो आहे न, तंहिंजे करे महिरबानी कर माफ़ी ॾे, मुंहिंजी जान छॾा। ॻाल्हि सम्झो था? सही पियो चवे त रब खे त कंहिं शइ जो नुक़सान नफ़ो उनजी ज़रूरत ई कोन्हे। या अय्युहन्नास अंतुमुल फुक़राउ इलल्लाह वल्लाहु हुवल गनीयुल हमीद। ऐ इंसानो तव्हां मोहताज आहियो, रब त गनी आहे, उनखे कंहिं शइ जी मोहताजी ज़रूरत, तव्हांजे इबादत जी ज़रूरत बि तव्हां असांखे आहे, अलाह खे इबादत जी, तव्हां असांजे जी इबादत जी ज़रूरत, इन जो नफ़ो बि असांजो आहे। इन जे करे उलमा लिखनि था पिया त ॿियनि जी बानप तुंहिंजा फ़ाइदा सभु खणी वेंदी। तव्हां ॿियनि जी बानप कंदव न त तव्हांजा फ़ाइदा खणी वेंदी। मसलन तूं वॾेरे जी मेह चारी, अब ॻाल्हि सम्झो था? हिकिड़े हमरा मेह चारी वॾेरे जी, खीर केरु खणंदो? ॾिसो तव्हां ख़िदमत कई, तव्हांजी महिनत जो सिलो कंहिं खयो, पोइ वॾेरो खणी पघार तोखे ॾींदो 2 रुपया, फ़ाइदो हिक ॿिए खे ॾिबो आहे। पर चए थो पियो माण्हुनि जी बानप में तुंहिंजा फ़ाइदा ॿियनि ॾे हलिया वेंदा, रब जी बानप ऐं अबदियत में तुंहिंजो फ़ाइदो रब कोन खणंदो, तोॾे मोटाए मोकिलींदो। इन करे चए थो रब जी बानप सरासर बाने जे लाइ मुफ़ीद आहे। रब जी बानप में रब शई का शइ तव्हां खां वठे न, तव्हांखे अञा ॾींदो, जेॾो बानप में वधंदो तेॾो वरी वधाईंदो वेंदो। ॻाल्हि सम्झो था? असांखे एतिरो जेकॾहिं बानो वधी वञे न बानप में, त पोइ रब साईं हदीस बुखारी शरीफ़ जी आहे त इन जो हथ मां रब जो हथ थो थी वञे, इन जा कदम मुंहिंजा कदम था थी वञनि, इन जो ॾिसण मुंहिंजो ॾिसण थो थी वञे। अब हदीस में रब थो फरमाए बानप कंदे कंदे, नफिल पढ़ंदे पढ़ंदे, इबादत कंदे कंदे अहिड़े दर्जे ते पहुतो आहे जो हाणे इहो हथ लाहींदो, हथड़ा मथे कंदो त जेके कम न थियण वारा हा थी वेंदा। बानप में एॾो कमाल आहे जो रब जा फ़ाइदा तव्हां ॾेईंदा। ईसा अलैहिस्सलाम ॼायो हो त छाजो ऐलान कयो हुई? ॻाल्हि सम्झो था? ईसा अलैहिस्सलाम ॼायो हो त माउ ते इल्ज़ाम लॻोसि,
त तूं कुआरी थी हे बार काडो खणी आई त माउ इशारो कयो फअशारत इलई हिन नंढड़े खां पुछा कयो माण्हुनि जो कैफ नुकल्लिमु मन कान फिल महदि सबिया जेको बंधड़नि में ॿार पियो आहे इहो कीअं ॻाल्हाईंदो त नंढड़े अंदरां बुबे खां वात कढी माण्हुनि ॾे मुंहुं फेराए चयो इन्नी अब्दुल्लाह आतानियल किताब वजअलनी नबिया मां अल्लाह जो बानो आहियां सब ॻाल्हियूं साफ़ करे वियो हिन हिकिड़े जुमिले में अल्लाह जो बानो आहियां माना मां हरामी न आहियां ॻाल्हि सम्झो था ग़लति तसवर मुंहिंजे अम्मा में न कयो ऐं पंहिंजी बानप जो ऐलान कंहिं ॼाइण सां छो त रूह अल्लाह जी फूक सां आयल हो उन हिन जे सीने में जो बीबी मरियम जे सीने में फूक ॾिनी ते ॿार ठही वियो इन करे हिन खे बानप जो ॼाइण सां ऐलान करणो हो त मां उन जी बानप खणी आयो आहियां ऐं बानप सेखारण आयो आहियां पोइ इहो माण्हू मुर्दे खे हथ लाहींदो दम कंदो उथी पवंदो हालांकि मुर्दे खे ज़िंदा करण अलाह जो कमु आहे पर हे उन जो एॾो बानो थी वियो जो ॼाइण सां बानप जो ऐलान कयईं त अलाह साईं फरमायो हाणे तूं जंहिं शइ खे हथ लाहींदे उहो ॼण मुंहिंजो हथ आहे बसि तूं उथी पवंदे मुर्दो उथी पवंदो बीमार खे हथ लाहींदे मादरज़ाद अंधे खे हथ लाहींदे उनखे नज़र अची वेंदी हूंदो त कमु मुंहिंजो पर हथ तोजे खे इज़त जेको अलाह जो बानो थींदो उन जे हथनि खे बि इज़त बख़्शींदो तंहिंजे करे अलाह जी बानप में मज़ो त उहो सभ जी ॿुधंदो आहे उहो गुनाहगारनि जी बि ॿुधंदो इहो ग़लति फ़िक्र आहे त असांजी नथो ॿुधे पर उन जे ॿुधण ऐं उन जे दुआ घुरण जो तरीक़ो आहे उहो तरीक़ो आहे रोई करे घुरण परेशान थी घुरण रोईंदे न त माउ बि बुबो कोन ॾींदी आहे ॿार रोईंदो त चवंदो हाणे शायदि बुख लॻी अथसि अबा मथे खे बि रहम तॾहिं ईंदो जॾहिं रोईंदे ॻाल्हि सम्झो थोरी हिकिड़े अलाह वारे जी ॻाल्हि लिखी त उन ते कर्ज़ हुयो कर्ज़ाई चौधारी वेठा हुआसीं पर हे वीचारो आख़िरी पसाहन में हो सकरात जी हालत में कर्ज़ाइन जो पैसा ॾे चयो हाणे मां वटि पैसा त कोन्हे चइसि पैसा ॾे असांखे मरे थो कुझु त ॾिनियूं वञ चइसि मूं वटि पैसा कुझु बि कोन्हे एतिरे में ॿाहिरां हिकिड़े छोकिरे ऐलान कयो दादा हलवे हलवो वठंदो छोकिरो को नंढड़ो हलवो विकिणे पियो थाल भरियल इन चयो न कर्ज़ाइन खे यार इन खे वठी अच छोकिरे खे वठी अच वया हुनखे वठी आया छोकिरे खे चई हलवो घणे चइसि हे 200 रुपए में ॾींदुसि चए ठीकु आहे 200 रुपया तूं हलवो हिननि सभिनी मुंहिंजे कर्ज़ाइन खे खारा अब जेके ही वेठा उन्हनि सभिनी हलवो मज़े सां खाधो हाणे हुन छोकिरे चयो 200 रुपया चए 200 रुपया हे बि कर्ज़ाई वेठा आहिनि तूं बि वे ॻाल्हि सम्झो छोकिरो यतीम हो न चयो मुंहिंजी त मूड़ी बि हली वई मूं वटि त हुयो इहा रक़म मूंखे ॾे महिरबानी कर चए था मूं वटि कोन्हे हे बि वेठा आहिनि इन हाल में त छोकिरो रोई पियो त मां अम्मा खे कहिड़ो मुंहुं ॾेखारियां असांखे अबो बि कोन्हे रुनो ॾाढो छोकिरो रुनो त दरवाज़ो खड़कियो हिकिड़ो हमरा ॻोथरीअ में अॻियो उन चांदीअ जा सोने जा हूंदा हा सिक्का उन अंदरि अची ॾिना अदा हे हिन हमरा मरण वारे खे ॾियो उहे सिक्का जो खोलियऊं त एतिरा ई निकिता 200 उन जा ऐं बाक़ी हुननि जा समूरनि जा पंहिंजा कर्ज़ा लाथई माण्हुनि चयो बुज़ुर्ग हे कीअं मामिलो थियो चए मसइलो इहो हो अलाह रोअण सां ॾींदो आहे मूंखे मौत जे करे रोअण न पियो अचे चुम त केरु रोईंदो मुंहिंजे करे इहो हिकिड़ो यतीम छोकिरो रोईंदो अलाह साईं रहम कंदो मूंखे मिलंदा इन करे मां इन जो हलवो खपायुमि जो रोअण ते उनखे रहम ईंदो ॻाल्हि सम्झो था अलाह जे अॻियां रोई करे घुर्जे उहो ॾींदो त हिते बि फरमाए केवल अहिड़ी अजीब शइ हुई जो दुआ कयईं त बरसात वसी पई हदीस में ऐं हिते भी इहा ॻाल्हि तो फरमाए त हज़रत सुलेमान जो लश्कर पियो अचे
किवलिन जी सरदार जेका मलका हुई वह मलका पई चवे पंहिंजनि किवलिन खे उदखुलू मसाकिनकुम ला यहतिमन्नकुम सुलैमान व जुनूदहु वहुम ला यशउरून। पंहिंजे किवलिन खे चए पई जल्दी बिरन में दाखिल थी वञो। सुलेमान जो लश्कर अचे उथो पियो मतां लताड़जी वञो, जल्दी बिरन में वञो। पर उहे बेखबरीअ में लताड़ींदा सुलेमान जा शागिर्द ॼाणी वाणी किवल खे भी न लताड़ींदा। वहुम ला यशउरून। रब तो फरमाए किवली पई चवे त हरू भरू कोन लताड़ींदा पर बेखबरीअ में लताड़जी वेंदियूं। उलमा लिखंदा सुलेमान अलैहिस्सलाम भी इज्जत वारो नबी हो पर असांजे सोने जे शान जे बराबर कोई नबी ना है। जॾहिं सुलेमान जे शागिर्द भी बिना ॼाणी वाणी किवल भी नथा लताड़न, किवली भी समझे पई त ॼाणी वाणी ये सुलेमान जा शागिर्द ॼाणी वाणी असांखे कोन लताड़ींदा त चए थो पियो पो मुहम्मद मुस्तफा जा यार नबी जे अहल बैत खे कीअं लताड़े पिया सघनि जॾहिं हिकड़े नबी जा माण्हू मामूली किवलीअ खे भी बिना कंहिं मक़सद जे नथा लताड़न त पो हुजूर जा सहाबी त चओ वधीक पाकीज़ा आहिनि, उहे भी कॾहिं बेइंसाफ़ न थिया न थींदा। ये अंधो आहे जेको नबीअ जे सहाबा खे समझे न। सुलेमान जे यारन में एडी समझ आहे, बाक़ी असांजे सोहणे जे यारन में एडी खबर न हुई जो परायो हक खाई वञन, बाग फदक खाई विया, फलाण खाई विया। यो अंधो आ, इन खे खबर नाही हो त एतरे कदर मुंहिंजे सोहणे जा शागिर्द एडा साले थी विया जो भुख ते रोजा रखंदा हा, ॿियन खे खाराईंदा हा। यो सिरून अला अनफुसिहिम वलौ कानू बिही खसासा। फरमाओ पाण भुख ते वेही ॿिए खे ईसार कंदा हा, ॿियन खे खाराईंदा हा। हुजूर जन बट हिकिड़ो महिमान आयो हदीस में, हुजूर जन घर ॾे विया, चऊं त कुछ भी कोन्हे। घर वारनि चयोसीं अॼु कुछ भी कोन्हे, अलाह जो नालो। ॿाहिरि निकिरी आया, फरमाऊं महिमान मुंहिंजे महिमान खे मानी केर खाराईंदो। साहबा भी चुप थी विया। हिकिड़ो भॼंदो अची घरवारीअ खां पुछई त मानी आहे? चई तो जी अध मानी रखियल आहे। चई बस बस अॼु मां मानी न खाईंदुसि, मोहम्मद मुस्तफा जे महिमान खे मानी खाराईंदुसि। घरवारीअ खे समझाई तूं अटकल सां ॾियो विस्माए छॾजांइ मानीअ जे वक़्त, छो त महिमान असांजा जाबलू महिमान जेसिताईं उन सां गॾु मानी न खाए भी न खाईंदा, छो त क़ौमी तकरार हूंदा न इन्हनि वटि त मालिक खाए मतां ज़हर हुजे। इन करे तूं ॾियो विस्माए छॾजांइ, मां खाली चाबा हणंदुसि, मानी न खाईंदुसि। रसूलुल्लाह जो महिमान मानी खाई। ॻाल्हि समझो, केॾा नबीअ जा यार। उनखे वठी आयो, घरवारी वट जे बहाने उन ॾीए खे ठाहिण जे बहाने विस्माए छॾियो। हिन खाली चाबा हया, मेहमान मानी खाई ड्रौ कयो। सुबुह जो इहा आयत नाज़िल थी हुजूर जे मथां त इन्हीअ पंहिंजे मेज़बान सहाबीअ खे मुबारक ॾे जो इन पंहिंजी बुख काटे पंहिंजे बच्चन खे न खारायईं, मेहमान मोहम्मद जे खे मानी खाराई। जेके नबीअन जे मेहमानन जी इज्जत कनि था, उहे नबीअ जी न्याणीअ जो हक़ खाईंदा। हे त सफ़ा आंदो आहे, हिनखे ख़बर ई कोन्हे। हिकिड़ो वरी साधो हज़रत अलीअ खे लफ़्ज़ पियो कढे, मां चयो छो चई इहो ऐन न हुजे सा न त पोइ मज़ो हो। मां चयो छो चई सही उमिरि वारो ऐन आहे न हिन में,
पोइ चई असां हाणे सॾु कंदा आहियूं न ली करे, अली न कंदा आहियूं। ॼटनि जा ख़्याल ॾिसो बाबा, ये चए अली न कंदा आहियूं असां ली। मां चयो ली छो? चइसि इहो आइन उमिरि जो आहे न, इहो बि असांखे नथो वणे। मां चयो तूं अंधो आहे, तोखे ख़बर न आहे, तूं त अलीअ जो बि दुश्मन आहिनि, अलीअ जी अम्मा जो बि दुश्मन आहे। अलीअ जी अम्मा कहिड़ी? मां चयो बीबी आयशा सिद्दीक़ या कंहिंजी अम्मा आहे? अलीअ जी न आहे। ॾिसो क़ुरान शरीफ़ में लिखियल आहे, अन्नबिय्यु औला बिल मुमिनीन मिन अनफुसिहिम व अज़वाजुहु उम्महातुहुम। रब साईं तो फरमाए नबी मोमिनन खे पंहिंजे साह खां वधीक प्यारा आहे, ऐं उन जूं घरवारियूं मोमिनन जूं मावरियूं आहिनि, ऐं मोमिनन जो इमाम ऐं अॻवान अली आहे। त अलीअ जी अम्मा बि बीबी आयशा सिद्दीक़ा बणजी वई। पर हिन अंधे खे छड़ो अली अली पियो कंदो, बाक़ी ख़बर न आहे त मां अलीअ जी बि दुश्मनी थो कयां। चरे जी यारी ईअं हूंदी आहे न बा, हिकिड़े हमरा जी भोलो सां यारी, पोइ बीमार थियो त भोलो वरी मखियूं पियो हकलेसि, पोइ काका मख थींदी आहे सिद्धण, उहा अची वेहेसि पई नक ते, हे वरी उनखे उॾारे, वरी अची चंडरी उहा मख वेहे नक हिन जे यार जो हो, यार त हिन जो बुखार में अखियूं ॿूटियूं पियो। हे भोलो उन मख खे उथारे पियो घड़ी घड़ी नक, वरी अची वेहे, वरी उथारे, थकी पियो भोलो, उथारे उथारे हेॾो पत्थर खईंचे, हाणे वेह त ख़बरां ॾियां। हाणे इहो मख खे मारे पियो या यार जो ई कमु पूरो पियो? हे बि अलीअ जे मुखालफ़न खे मारे थो या अलीअ जो कमु ई लथो थो वञे? एॾो अंधो। मां चयो त हैदर करार अलीउल मुर्तज़ा त पंहिंजे पुट ते उमर ऐं अबू बकर नालो रखियो हो, जेके उमर ऐं अबू बकर ॿई करबला में पंहिंजे भाउ हुसैन सां गॾु शहीद थिया, ऐं गॾु अॼु बि करबला में। मां जो तुंहिंजे किताब में लिखियल आहे कशफुल गुम्मा, मूं वटि किताब मौजूद आहे, ईरान खां घुरायो। कशफुल गुम्मा में हज़रत अलीअ जे पुटनि जा नाला अबू बकर उमर ॿई लिखियल न, इहो बि लिखियो अथसि इहे ॿई हज़रत इमाम हुसैन सां गॾु करबला में शहीद थिया ऐं उते ई दफ़न आहिनि। त मां चयो जीअं हुज़ूर जे रोज़े में अबू बकर उमर गॾु आहिनि, तीअं हज़रत हुसैन जे रोज़े में बि अबू बकर उमर गॾु। हेॾे बि होॾे बि नबीअ जा यार कोन भुलंदा, चोर उस्ताद कामिल हो न जा यार भी। सुलेमान नबीअ जा यार ॾिसो त हिकिड़ी केवल जे मथां बि केवल ई सम्झे थी, हिननि खे केवल जेतिरो अकुल कोन्हे, केवल ई खुद सम्झे थी पई त न ईअं कोन लताड़ींदा ॼाणी वाणी वहुम ला यशउरून, पर उन्हनि खे ख़बर न पवंदी, बेख़बरीअ में लताड़ जी मथां वञो, तंहिंजे करे वञो पंहिंजे ॿिरनि में लिकी वञो। हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम इहो आवाज़ ॿुधो, इहो आवाज़ केवलीअ जो आवाज़ तव्हां ॿुधंदा ॻाल्हायो छो नथा? चइबो त नबियनि खे अलाह साईं के ख़ासि ताक़तूं ॾिनियूं, नबियनि खे। हाँ आम ना है, हुजूर जन वटि हिकिड़ो हमरा आयो रुकाना, हदीस बुखारी मुस्लिम में, चइसे मां पहलवाना, मां डांद जी खल या उठ जी खल जे मथां वेहंदो आहियां, 1000 माण्हू हे छिकींदा आहिनि, मां हेठों खल कढी न सघंदा आहिनि, मां सां तव्हां मल विढ़ंदव त पोइ मनींदुमि तव्हां सचा नबी। हाणे बाबा इहा का ज़रूरी ॻाल्हि आहे जो मल अचे त पोइ नबी आहे, न त न अचे। अब हिकिड़ो माण्हू चए मां मौलवी तोखे तॾहिं मञींदुमि क़ुरान जो ॼाणू हाफ़िज़ जॾहिं तूं मां सां मल विढ़, इंजीनियर तोखे तॾहिं मञींदुमि, डॉक्टर खे ईअं चवंदो त डॉक्टर साहब तोखे डॉक्टर मां तॾहिं मञींदुमि जॾहिं मां सां मल विढ़, मूंखे मारे वएं त पोइ तूं डॉक्टर। हाणे बा डॉक्टरी ॿी ॻाल्हि आहे, मल ॿी ॻाल्हि आहे, नबूअत ॿी ॿियो मसइलो आहे, पर हिन इहो जो सुवाल कयो मुंहिंजो सुहिणो चयो रहमतुल लिल आलमीन, फरमायो रुकाना मां मल लाइ दुनिया में न आयो, पर मां तोखे जहन्नम खां बचाइण वारो ज़रूर आहियां, मुंहिंजी नालो रब रहमत रखियो आहे, अच त भला विढ़ां थो।
था बक विधी हे जो सटेंस त हमरा लेटी पई रे हैरान थी वो मां दसजी वियो हा त तू हेठो पयो बाकी था दसजी वियो छो तो हुन कदी दस्यो हुयो ही कोन उम्र में एड़ी बला हुजूर फरमा तू दसजी वियो हाने कलमो पढ़ जैसे मां के समझ में नथो अचे बीहर वरी मल विड़ा हुजूर फरमा बीहर तो जो शर्त नो पर चंगो मां बीहर भी तो सा विड़ंदो जो तोके जहन्नम का मुखे बचाइणो अब गाल समझो दसो हुजूर जी वरी बक विधी हे जो लोडनो त किरी पे यार आहे त एडो मजबूत मा का वधिक नथो नजरे पर छा मामलो आ जो मां मिनट में किरी पे तुझे अंदर में का ताकत आ फरमा हा वा मुझे रब जी ताकत आ मुझे अंदर जे अंदर मुखे बाहरों तू न दिस अंदर में मुखे रब वडो ताकतवर बनायो ओ इन अंदर वारी शय दे तोखे सड्या थो तो कलमो भर या जिस्मानी ताकत दुनिया में फना थींदी उहा कलमे वारी ताकत वठ जेका जहन्नम का बचाए जन्नत जो वारिस बनाए उन जो अशहदु इन्नक रसूलुल्लाह मा शाहिद ॾियां त तू अल्लाह जो वाकई रसूल मुसलमान थे ॾिसो था न गैर मामूली ताकतूं अल्लाह ताला नबियन खे ॾींदो आहे गैर मामूली तव्हां ॾिसंदो कुरान शरीफ जे अंदर अजीब ॻाल्हियूं तव्हांखे नज़र ईंदियूं त हिकिड़ी इहा ॻाल्हि बि आहे जो केवल जो आवाज़ असां त कॾहिं न ॿुधो तव्हां ॿुधो आहे पर हिन ॿुधो सुलेमान अलैहिस्सलाम फतबस्सम ज़ाहिकम मिन कौलिहा रब तो फरमा उन केवल जे इन ॻाल्हियुनि मां चइबो त ॻाल्हियूं ॿुधाई न तॾहिं का कौल जो लफ़्ज़ तो आणे त उन जे केवल जे कौल मां सुलेमान नबी खिली पयो तबस्सम ज़ाहिका मुस्की करे एतिरो खिलियो जो ॾंद बि ज़ाहिर थी पिया नबी खिलंदड़ बि हूंदा हुजूर फरमायो इहो बि तव्हांजी ख़ैरात आहे कंहिं माण्हू असां खिली मिलो ॻाल्हि समझो था मिलो ऐं तव्हांजे मुंहं ते ट्रामणो चढ़ी वञे फरमा इहो मां मोहम्मद खे तव्हांजो मिलण नथो वणे अबा हिक ॿिए सां मिलो घड़ी कावड़ेला चाहे पर मिल खिली करे ॻाल्हियूं ॻाल्हियुनि सां थींदियूं पर मुलाक़ात खिली कई त इहा बि हुजूर फरमाओ तुंहिंजी ख़ैरात तुंहिंजो सदको असे मुंहिंजा न थी वियो खिली मिलंदा जेॾो बि गम फिक्र हुजे खिलण नबियनि जी पर खिलण घणो ख़राब आहे टहकार ॾेई एॾा वॾा टहकार इहो हदीस में एॾो खिलण ममनू आहे सम्झे घणो खिलण अज़हक तमीतुल क़ल्ब ज़हक जेको आहे घणो खिलण जेको आहे कंहिं मां टहक ॾेई खिलण इहो दिलि खे मारे छॾींदो इन जे करे घणो खिलो न हाँ बाक़ी खुशहाल अंदाज़ में सुहिणे अंदाज़ में ॾंद ज़ाहिर थियनि त भली थियनि ऐं निमाज़ में भी 3 क़िस्मनि जे खिलण जा अहकामात अब मसला भी कुछ समझो ये कम के हलायो न छड़ो नमाज पढ़बी आ न एकड़े मानू का गाल ठई पई थोड़ो खिलियो हिए चप खुली विया ॾंद ज़ाहिर न थिया त नमाज भी न भगी वुज़ू भी न भगो पर जेकॾहिं ॾंद ज़ाहिर थी पिया त नमाज भजी पई वुज़ू न भगो पर जेकॾहिं थोड़ो आवाज भी बाहर निकरी पयो त पो नमाज त भजी पई वुज़ू भी गाल समझो था हाँ मसला समझो पो वुज़ू भी चट थी वियो त खिलण जा अहकामात और हुजूर जन एकड़न त किताब लिखवा बाकायदे तो हुजूर जन केड़न केड़न गालन ते खिलिया उहे हदीसूं कढी करे हुनन जमो कयो तो हुजूर जन एकड़े दफे हुजूर जन जंगे उहद में बीठा हा सहाबीअ के हजरत साद नालोस इरमे या साद हुजूर जन फिदा का अम्मी व उम्मी अबी इहो चवंदा आहिनि हुजूर जन जुमलो हजरत साद के फरमायो आहे ॿियो कंहिंखे न
हज़रत साद के तीर ॾींदा वञनि पिया, उहो तीर अंदाज़ ॾाढो दुश्मननि सां विड़े पियो, तीरनि सां हुज़ूर तीर ॾींदा वञनि पिया ऐं फरमायो इर्म या साद, इर्म या साद, ऐं साद चुटींदो वञ तुंहिंजे मथां मुंहिंजो अबू अम्मा कुर्बान थी। चवनि था इहो वॾो लफ़्ज़ आहे जेको हुज़ूर जन इन सहाबीअ खे चयो हज़रत साद खे। पोइ आख़िर में हलंदे हलंदे हिकिड़ो अहिड़ो नेज़ो अची वियो, हिकिड़ो अहिड़ो तीर अची वियो जंहिंखे चोटी न हुई, छड़ो काठी। हुज़ूर फरमायो हाणे तीर त ख़तम थी विया आहिनि, हे काठी बि हणे। अब हिन काठी जो हई त हिकिड़े घोड़े सवार काफ़र खे जो लॻी हीअं कंध में त हीअं किरी पियो हेठि, उहो काठी तेज़ जो लॻसि त हेठि किरी पियो, लाक उघाड़ो थी वियो मथे, सम्झे जंघा मथे थी वियूं। फरमाऊं त हुज़ूर जन ज़ाहिक, हुज़ूर जन खिली पिया, उनखे ॾिसी मुंहुं पेरे परते करे विया। ये भी खिलण जो मौक़ो हो जो जंग में खिलण ॾुखियो हूंदो आहे, पर मुंहिंजे सोणे खे जंग जो असर ई न हुजण, छो त उन्हनि जो यकीन अलाह, उन्हनि जो यकीन त अलाह ते हूंदो। त फरमाऊं हिते बि हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम खिली पिया, फतबस्सम ज़ाहिकम मिन कौलिहा, खिली करे पोइ दुआ थो करे हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम शुक्रिया जी त एॾी रब मूंखे तूं बादशाही ॾिनी आहे जो किवलिन जा आवाज़ मां ॿुधां थो ऐं मुंहिंजो ख़्याल किवलियूं कनि थियूं नालो वठी। ॻाल्हि सम्झो था, उहा किवली पई चवे न ला यहतिमन्नकुम सुलैमान व जुनूदुहु, सुलैमान तव्हांखे ऐं उनजो लश्कर, माना नालो वरितो किवल, किवल खे नालो मालूम हो। ॻाल्हि सम्झो था न, इन ते शुक्रिया में दुआ थो करे। पोइ उलमा लिखिया त माण्हू चइनि क़िस्मनि जा, घणनि क़िस्मनि जा, ज़ोर सां यादि कयो, 4 क़िस्मनि जा माण्हू थींदा आहिनि। हिकिड़ा उहे जेके हिते बि बर्बाद त आख़िरत में बि, ॿई जहान बर्बाद। खसिरत दुनिया वल आखिरा ज़ालिक हुवल खुसरान मुबीन। फरमाओ हिते बि बर्बाद, हुते बि। इहो कहिड़ो माण्हू आहे? चए थो उहो इहो माण्हू आहे जेको ग़रीब आहे ऐं बेईमान बदअमल आहे। ग़रीब, पैसा कोन अथसि, न जाइ मिलियसि, पैसा हुजनि त जाइ वठे, न खाधो मिलियसि, न कपिड़ो मिलियसि, न सुवारी मिलियसि, गुरबत जे करे। वरी बेईमान ऐं बदअमल जो निमाज़ जे वेझो ई न आयो। ग़रीब हो, निमाज़ जे वेझो अचे हा, ईमान संभारे हा, त हितों जो त ग़रीब हुजे हा, पर उतों जो अमीर बणजी वञे हा। पर हे ओॾों जो बि ग़रीब, हेॾों जो बि ग़रीब। खसिरत दुनिया वल आखिरा ज़ालिक हुवल खुसरान मुबीन। रब फरमाओ इन्हीअ ॿई जहान पंहिंजा बर्बाद करे छॾिया। ॿियो क़िस्म माण्हू जो उहो आहे जो हिते ग़रीब आहे पर उतों जो अमीर आहे। बिलाल हिते मारा खाए थो, बिलाल हिते मारा खाए थो पियो, गुरबत ऐं मिसकीनी आहे, कपिड़ो जान ते पूरो न आहे। पर हुजूर फरमायो मां जन्नत में वियुमि त बिलाल जे जुतिन जो आवाज़ मूंखे मालूम थियो। पुछुम त छा आहे? चऊं हे तो जो नौकर बानो गुलाम तो जो बिलाल धरतीअ ते घुमंदो आहे, पर ईमान ऐं अमल जे करे इन जे जुतिन जो आवाज़ जन्नत में हाणे सां अचे थो। ॻाल्हि सम्झो था? अब गुरबत बुरी न आहे, ॾोह गुनाह बुरो आहे, गुरबत मिस्कीनी बुरी न आहे। हजरत हैदर करार अली उल मुर्तजा शेर खुदा फरमायो निड़ीअ खां हेठ लथी खाधो हेठ लथो त दाल ऐं कुकड़ साॻी ॻाल्हि आहे। कुकड़ जो ज़ाइको बि निड़ीअ ताईं न, हेठ लथो त बस हुन बि पेट भरियो, हुन बि। फरमाओ निंड अची वई, मुंहिंजे अली सोने फरमायो निंड अची वई तव्हांखे त पोइ बंगलो ऐं झूपड़ी ॿई हिकु जहिड़ा आहिनि। बंगले में पवण वारे निंड में त कोन थो महसूस करे मां काथे पियो आहियां, ईअं झूपड़ी वारीअ खे बि निंड में काशे ख़बर नथी पए त मां काथे पियो आहियां। जाग आहे त पोइ हो चए थो मां बंगले में आहे, झूपड़ीअ में आहियां, पर निंड खां पोइ का ख़बर न आहे
तंजे करे गुरबत हरू भरू खराब ना है। खुद हुजूर जन दुआ भी फरमाई, अल्लाहुम्मा आहिनी मिस्कीना व अमितनी मिस्कीना वाशुरनी फी जुमरतिल मसाकी। फरमाओ ऐ अल्लाह मुखे जिंदगी मिस्कीनन वारी दे। हुजूर जी गुरबत इख्तियारी ही, इज़्तरारी न हुई, या गाल समझो। नबी जी गुरबत इख्तियारी ही, इज़्तरारी ना है। इज़्तरारी था के जब एकड़े मानो के पैसा आहे नहीं कोन बेचारो पान हाने यो गरीब ता आई आए। बियो आहे पैसन जे हुजण जे बावजूद सब पैसा खैरात करे छड़े, वो पान गुरबत वारी जिंदगी तो इख्तियार करे। हुजूर जन 2000 घोड़ा भी 2000 उठ भी हिकड़ी जाए ते इनायत फरमाया, माल कढंदा रहा। जेडो माल आयो कढंदा रहा, जमो न फरमा। तमाना पान गुरबत के इख्तियार कयो। हरू भरू गुरबत न हुई जो अल्लाह न दिनो, दिनो सब कुछ हो, पर पान करीम जन गुरबत वारी जिंदगी पसंद। यो हुजूर जो शान। तंजे करे गाल समझो तो गुरबत खराब ना है। ईमान अमल के गरीब संभारे रखे। यो हितों जो गरीबा उतों जो अमीर तरीन मानू थी उथंदो। उते अमल हलंदा, इन नमाज संभारे रखिया, इन ईमान संभारे रखियो, यो उते इज्जत लहंदो। हदीस में इंदो एड़े गरीब ते ततनज़्ज़लु अलैहिमुल मलाइका, फरिश्ता लहंदा आहिनि ऐं हिन खे अची खुशखबरी ॾींदा आहिनि, अबशिरू बिल जन्नतिल लती कुंतुम तुअदून। तोखे खुशखबरी हुजे जे जन्नत जे करे तू एडियूं तकलीफूं पे दुनिया में काटियूं, हाने सब तकलीफूं तो जूं लाहे ही अजीम जन्नत तो जे हवाले कयूं। जो रब जो वायदो सचो, रब जो वायदो बुधो। यो ब किस्म, टियों किस्म वो मानू आ जो हिते वडेरो आ पर ईमान ऐं अमल खां परे आ। जीअं फिरौन ऐं कारून, पैसा त जाम आहिनि, तिजारा, गाड़ियूं, सवारियूं, बंगला, सब शइ आहे, पर इहो हदीस में ईंदो आ, ईमान न हुजण जे करे, अमल न हुजण जे करे, बेनिमाज़ी हुजण जे करे उतों जो गरीब मानू आ, हितों जो त अमीर मानू आ, पर उतों जो इंतहाई गरीब ऐं किनो मानू आ। जो हदीस में इंदो आ, फिरौन के अल्लाह केवल जेतिरो जिस्म ॾींदो, मैदान माशर में सब मानू लताड़ींदा पिया, रब साईं के दाहूं कंदो त साईं मां त हेॾो हुयुसि। रब साईं फरमाओ तूं एतिरो हुए पर तूं पाण खे वॾो समझो, हाणे इहा लताड़ बर्दाश्त कर, वरी जहन्नम में तोखे विधो थो वञे। इहो टियों क़िस्म जो माण्हू। चौथे क़िस्म जो माण्हू हे आ सुलेमान अलैहिस्सलाम, जो हितों जो भी बादशाह था, पैसन वारो, 2-3 रुपया बाग अथव, खुश थियो, ईमान ऐं अमल भी संभारे रखो। हिते भी रब तव्हां खे इज्जत ॾिनी आ। ईमान ऐं अमल, नमाज ऐं नेकी, खैर खैरात खे संभारे रखियो थी त हितों जो बादशाह भी आहे त उते भी बादशाह बणाईंदो। इहा वॾी नेमत। इन जे करे हुजूर जन दुआ घुराई त इहा दुआ घुरो, रब्बना आतिना फिद दुनिया हसनतुम व फिल आखिरति हसना। अल्लाह दुनिया जो भी इज्जत वारो हसना वारो मानू बना ऐं आखिरत में भी हसना वारो मानू बना। बिनी जहानन जो भलायूं इन्हन खे मिलन। ॾिसो सुलेमान अलैहिस्सलाम खे शुक्र सां इहा शइ मिली त वॾे माण्हूअ खे शुक्र करणु खपे। त रब साईं तो कुरान शरीफ में फरमाए, क़ाल रब्बि औज़िनी अन अशकुर निअमतक अल्लती अनअमत अलैया व अला इबा अला अनअमत अलैया व अला वालिदैया व अन आमल सालिहन तर्ज़ा व अदखिलनी बिरहमतिक फी इबादिक सालिहीन। सुलेमान अलैहिस्सलाम ये नेमतूं ॾिसी रब खे चए थो, रब मूंखे तौफीक ॾे त मां तुंहिंजो शुक्रियो अदा कयां। तुंहिंजूं महिरबानियूं मूं ते बि, मुंहिंजे अबे ते बि तुंहिंजूं महिरबानियूं। जो दाऊद अलैहिस्सलाम भी बादशाह,
रब तो जूं असां बिन्हीअ ते वॾियूं महिरबानियूं आहिनि हाणे तौफीक ॾे त शुक्रियो तुंहिंजो अदा कयां ऐं रब अहिड़े अमल करण जी तौफीक ॾे जो मां तोखे राज़ी करे हलियो अचां अब इहा दुआ घुरंदा कयो त अल्लाह अहिड़े अमलनि जी तौफीक अता फरमा जंहिंमें तूं राज़ी थी पए बस पोइ माण्हू खटे पियो ऐं ॿी आख़िरी ॻाल्हि थो जेका करे अदखिलनी फी इबादिक सालिहीन अदखिलनी बिरहमतिक फी इबादिक सालिहीन अल्लाह पंहिंजी रहमत सां मूंखे सालिहनि जी जमात में दाख़िल कर ओ या वॾी नेमत आहे सालिहनि सां गॾु रहण अबा हिन ॻोठ जी छा नालो आहे ॻोठ जो ख़ुदाबस डोगर न असां ख़ुदाबस डोगर जे ॻोठ जी मिटी खणी करे तव्हां ख़ैरपुर में हिकिड़े अन्न जे दुकान वारे खे ॾियो चओ अदा मिटी आंदी थमे आऊं ख़ुदाबस डोगर जे ॻोठ जी थी लप मिटीअ जो वठंदो या चरियो समझदो चवंदो को सेंडक जो पहाड़ आहे ख़ुदाबस जे इन ॻोठ में हा साईं डोगरनि जे ॻोठ में जी मिटी असांखे कहिड़े कम जी खणी वञ पंहिंजे आवाज़ सम्झो था न कोन वटि पर इहा मिटी लप जेकॾहिं अन्न जे मण में पयल हुजे त जाथे अन्न तुरंदो ज़ोर सां उते मिटी बि तुरंदी आहे त ही भी दुआ थो करे त रब मूंखे अदखिलनी बिरहमतिक फी इबादिक सालिहीन माण्हू पाण खे घटि सम्झे ऐं मिटी सम्झे ऐं सालिहनि जी जमात में ॻंढियो पियो हुजे त जाथे उहे साले माण्हू तुरंदा त तूं बि उन रक़म सां तुरंदे त जमात सां साथ निभायो उन्हनि सालिहनि सां ताल्लुक़ रखो ए दुनिया चंद ॾींहंनि जी आहे अल्लाह से मुंहिंजी हाज़िरी क़बूल फरमाए रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम रब्बिग़फिर वरहम व अंत खैरुर राहिमीन ला इलाहा